इन खबरों के सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। गैर जानिबदारी आलमी अमन ऐं बकाले बुनियादी अहमियत रखे थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे त अक़रारनि खां पासो करणु ऐं गैर जानिबदार रहणु पायदार तरक़ी जो रस्तो खोले थो। गैर जानिबदारी दुनिया खे ॻाल्हि ॿोल ऐं सिफ़ारतकारी ॾांहुं आणे थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आलमी योम गैर जानिबदारी ते ख़ुसूसी पैगाम पाकिस्तान सिफ़ारती महाज़ ते फ़ाल ऐं तामीरी किरदारु अदा करे पियो। गैर जानिबदारी रियासतुनि विच में दोस्ताना लाॻापा वधीक मज़बूत बणाए थी। हिकु बार ॿीहर नाज़रीन इहा ख़बर शेयर कंदा हलूं। गैर जानिबदारी आलमी अमन ऐं बकाले बुनियादी अहमियत रखे थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे त अक़रारनि खां पासो करणु ऐं गैर जानिबदार रहणु पायदार तरक़ी जो रस्तो खोले थो। गैर जानिबदारी दुनिया खे ॻाल्हि ॿोल ऐं सिफ़ारतकारी ॾांहुं आणे थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आलमी योम गैर जानिबदारी ते ख़ुसूसी पैगाम पाकिस्तान सिफ़ारती महाज़ ते फ़ाल ऐं तामीरी किरदारु अदा करे पियो। गैर जानिबदारी रियासतुनि विच में दोस्ताना लाॻापा वधीक मज़बूत बणाए थी।